नाज़रीन दादू मां ख़बर ईंदा हलो त मेड़ जे शाह पंजो पुलिस जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि जो पाक किताब खणी दादू प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो मिसबात बिल्किस रहीमा गुलशाद बेनज़ीर हातार अब्दुल लतीफ़ सलीम मातार ऐं ॿियनि शाह पंजो पुलिस ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन चयो त 1 साल अॻु कारे इल्ज़ाम हेठि जवाबदारनि नौजवान अब्दुल हमीद हातार खे क़तल कयो हो। केस ते हथ खणाइण लाइ जवाबदार दौर मोतमार धमकियूं ॾियण बाद जहिड़े जो कूड़ो केस दाख़िल करायो आहे। जवाबदार दौर जी चर्चा ते पुलिस जहिड़े जो केस दाख़िल करे घरनि ते चढ़ाई करे चादर चौधरी जो तकदुस पामाल कयो आहे। मुज़ाहिरीन SSP दादू का मुतालबो कयो त दाख़िल कुड़ी केस जी शफ़ाफ़ इंक्वायरी कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।